हुसड़ी भरिसां अक्रम वाह मां एकी ॾींहुं अॻु पुरस्कार नमूने गुम थियल पुलिस सब इंस्पेक्टर जी कार हथ अची वई आहे। इलाइक़े वारनि जे इतला ते पुलिस पहुची मक़ामी माण्हुनि ऐं ट्रैक्टर जी मदद सां कार खे अक्रम वाह मां कढी पंहिंजे तहवील में वठी छॾियो। ॿुधायो वञे थो त कार पुलिस सब इंस्पेक्टर मीर नाज़िम टालपुर जी आहे, जेको हलंदड़ महीने जे 9 तारीख़ खां पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। संदसि गुमशदगी जी FIR पिणु मक्की शाह थाणे ते दाख़िल थियल आहे। पुलिस कार खे तहवील में वठी मामले जी जांच शुरू करे छॾी आहे। इंतहाई अहम ख़बर आहे हुसड़ी खां, जिते टंडो यूसुफ भरिसां अक्रम वाह में किरियल कार हथ आई। इलाइक़े वासियुनि जे इतला ते पुलिस पहुची मक़ामी माण्हुनि ऐं ट्रैक्टर जी मदद सां कार खे वाह मां कढी पंहिंजे तहवील में वठी छॾियो। ॿुधायो वञे थो त हथायल कार पुलिस सब इंस्पेक्टर मीर नाज़िम टालपुर जी आहे, जेको 21 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम थियल आहे। संदसि गुमशदगी जी FIR पिणु मक्की शाह थाणे ते दाख़िल थियल आहे। पुलिस कार खे पंहिंजे तहवील में वठी मामले जी जांच शुरू करे छॾी आहे।